नाज़रीन, आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काड़ो में 8 ॾींहनि जो ड्रामा फेस्टिवल जो 5हों ड्रामो हसीन ज़िंदगी पेश कयो वियो। उन हवाले से पेश है SS न्यूज़ रिपोर्टर अहमद मुजतबा जतोई जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त आर्ट्स काउंसिल लाड़काणे में मौजूद आहियां ऐं अॼु हसीन ज़िंदगी जे नाले सां हिते जेको आहे सो ड्रामो रखियो वियो आहे ऐं लाड़काणे जा काफ़ी तादाद में माण्हू हिते पहुतल आहिनि ड्रामे ॾिसण लाइ। पर लाड़काणे जा न पर ॿाहिरां बि हिते माण्हू आयल आहिनि। हितां जे अचो त आर्टिस्ट जेके हिते मौजूद आहिनि अंदरि, उन्हनि सां जेको व्यूज़ वठंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हिन ड्रामे में कहाणी जेकी सुठी आहे ऐं डॉक्टर ते कहानी आहे ऐं हस्बैंड वाइफ ते कहानी आहे ऐं मेडिसिन जेके स्टोर आहिनि उन्हनि ते कहानी आहे। अचो त हितां जे आर्टिस्ट खां व्यूज़ वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम, मां किश्वर जमीन जामशोरे खां आयल आहियां ऐं इन लाड़काणे में फस्ट टाइम हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म मिलियो आहे जंहिंमें मां हसीन ज़िंदगी ड्रामो करे रही आहियां, जंहिंमें मां एज़ अ वाइफ रोल करे रही आहियां। हिकु सुघड़ ज़ाल वफ़ादार जंहिंजो हस्बैंड वीचारो बेरोज़गार पढ़ियल लिखियल आहे, पर जीअं इन ड्रामे जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो कैरेक्टर अची थो वञे जंहिंजो नालो आहे बूरो, जेको न सिर्फ़ु मुंहिंजे हस्बैंड खे हीरोइन जी तरफ़ आदी थो करे बल्कि मुंहिंजे मथां बुरी नज़र बि विझे थो। पर उन जे बावजूदु मुंहिंजी तरबियत अहिड़ी थियल आहे जो मां हर सिचुएशन खे फेस करे ऐं पंहिंजे घर खे बचायां थी ऐं पंहिंजे हस्बैंड खे उन बुराई खां बचाए करे सिधे रस्ते ते आणा थी। बसि इहो ई लेसन आहे। कंहिं वॾी हॉस्पिटल में वञो, कंहिं सुठे जेको आहे सर्जन खे चेक करायो, स्पेशलिस्ट खे ॾेखारियो। सो डॉक्टर बि साईं जीअं त मां पहिरियां बि अर्ज़ु कंदो हलां, ॿुधायो अथमि त ॿिनि क़िस्मनि जा था रहनि पिया हिन दुनिया में। हिकिड़ा उहे आहिनि जेके ग़रीबनि ऐं मुस्तहिक मरीज़नि खे इलाज त मुफ़्त में कनि था, पर उन्हनि खे जेको आहे मेडिसिन्स बि पंहिंजे तरफ़ां ॾियनि था पिया। कोशिशि आहे त हिन हसीन ज़िंदगी जे ड्रामे में सभई आर्टिस्ट तमामु सुठो परफॉर्मेंस ॾींदा ऐं मूंखे बि उमेद आहे त ॾिसंदड़ असांखे सुठो दाद ॾींदा। हलनि था नापाया ड्रामा उन्हनि जा, इहे मुंहिंजो उन खां अलॻि ड्रामो आहे। सभिनी तारीख़ फेस्टिवल में शामिल न आहे, तव्हां न फेस्टिवल शामिल न आहे, सिर्फ़ु हे मां पंहिंजे ई माना ख़र्चे ते कयो आहे, पंहिंजे क्लब जे तरफ़ों कयो आहे। मूंखे कंहिं बि का सपोर्ट नापा ॾऊं या कल्चर ॾऊं या असांजे इदारे तरफ़ों मूंखे सपोर्ट का बि न कई वई। असां टेलीफिल्मूं ऐं चैनलनि ते कमु कयो आहे, पर स्टेज ड्रामो असांजो पहिरियों आहे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। जीअं त मुंहिंजो करेक्टर हिन ड्रामे में जेको आहे सो भूरे नाले विलियन करेक्टर आहे, जेको तमामु हिकिड़ो ख़राबु करेक्टर आहे, तमामु मसली। ऐं उन में इनशाला तव्हां ॿाहिरि दुआ कयो, इनशाला मां उन में निभाईंदुसि। ऐं जेको आहे सो वॾो हिकिड़ो ज़ालिम करेक्टर आहे, एतिरो पंहिंजे हवस जे करे जेको आहे सो छोकिरी सां ज़ुल्म थो करे ऐं उनजे मुड़ुस खे हीरोनी बणाए थो। हीअ अॼु जेका कहाणी आहे उहो असांजे दोस्त असद खोखर जी कहाणी लिखियलु आहे, हू राइटर आहे। ऐं हिन कहाणी खे जॾहिं असां पढ़ियोसीं, हिन में उहो ई कुझु हुन लिखियो आहे जेको हिन मुआशरे में थी रहियो आहे। नौकिरियूं जेके मिलनि थियूं पैसनि ते, ऐं ग़रीब वटि उहो पैसो कोन्हे को जो उहो नौकिरी पैसनि ते वठी सघे, उहो उनखां परेशान, घर जा हालात तमामु, घर में भाती बीमार,